अगते तो पान समझी वेंदो मौन जी वजाहत नथो कयां छो त मां जॾहिं कुर्सी ते वेठुसि न हेॾे होॾे निहारे घणनि ईअं उबासिन जा ठका लॻा पिया हिक रात ॿियो बुख ज़ाहिर आहे वरी मौलवी इहो कुर्सी ते वेठो आहे अञा ॿियो बि पुठियां आहे पोइ हाणे अलाए छा थींदो इहे जान छॾींदा या न बसि ईअं असां हाज़िरी खणींदासीं ॾाढा मिंट तव्हां तकड़ा थी वियो मौलवी साहब जान मोहम्मद मोहब्बत वारी ॻाल्हियूं कयूं मूंखे ज़हन में अची वियो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो कड़ो मंझ कड़े जीअं लोहार लपेटियो मुंहिंजो जी जड़े सुपरिन सोगो कयो या पंहिंजे मुर्शिद सां तार आहे मुर्शिद जी असांजे सोने नबी सां तार आहे उन असांखे पाण में मिलाए छॾियो वरी शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे रहमतुल्लाह अलैह फरमायो पाणी यारे सिर बाड़ो जरते पखी जी असां सजण तीं रहियो आहे रूह में तव्हां पोई सिट ते समझी विया हूंदो पर पहिरीं सिट पाणी यारे सिर बाड़ो ये बाड़ो वारी ॻाल्हि समझ में नथा का हिक माण्हू खे आई हुजे जेके पुराणा वेठा आहिनि उन्हनि खे आई हुजे पाणी हाणे त घर घर में नलका थी विया आहिनि मोटर थी विया आहिनि अल्हम्दुलिल्लाह सहूलियत थी वई आहे पुराणे ज़माने में खूह खां परे खां पाणी जा दिला भरणा पवंदा हुआ पोइ असांजी अधी माउ भेण मथे ते ॿ दिला खणी हलंदियूं शाह साहब हुनखे फरमायो पाणी यारे सिर ॿाड़ो पखी जर में अंदर वेंदो आहे न बग पखी उनजा पेर पाणी में बुॾल हूंदा आहिनि बाक़ी जिस्म मथे हूंदो आहे उन फरमायो जीअं पाणी यारे सिर ॿाड़ो जर ते पखी जीअं असां सजण तीअं रहियो आहे रूह पंहिंजे मुर्शिद सां तार के असांजी ईअं ॻंढियल आहे पोइ जंहिंजी मोहब्बत वारी तार ॻंढियल आहे उहो हिते बि सुखियो आहे त अॻे जहान में बि सुखियो आहे क़बर बि उनजी कामयाबी वारी आहे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीलाद जी महफिल सुने महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं जहान में जलवा अफरोज़ थिया तो उनखां अॻु में महबूब जी आमद जा तराना पे हलिया ॻाल्हियूं पे हलियूं पूरे आलम में अरवाह में खां वठी आलम में जेस ताईं जहान हुयो सभिनी जहानन में अल्लाह तबारक व तआला सुने हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र खैर फरमायो जे कुरान शरीफ में आहे अलस्तु बिरब्बिकुम अल्लाह ताला तव्हां असांजे सभिनी रुहन खां वाइदो वरतो अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हांजो रब न आहियां जिस्म न हुआ सिर्फ रूह हुआ उन रूहन का जॾहिं अल्लाह से वाइदो वरतो सभिनी चयोसीं कालू भला हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कन अल्लाह जे नबियन के अल्लाह वारन के वो ॻाल्हियूं यादि हूंदियूं रूहन वारे जहान जो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कन पयो कालू भला कलब सी तॾहिं तित चयो हाणे पाड़ण सो पयो वचन वेड़ी चन जो जेको उते वाइदो करे आयासीं न रूहन जे जहान में वो दुनिया में पाड़े ॾेखारियोसीं असां तव्हां अल्लाह तबारक व तआला के वहदहु ला शरीक मञण ऐं सुने हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां निस्बत ऐं मोहब्बत रखण वारी जमायत आहियूं उहा निस्बत ऐं मोहब्बत अहिड़ी आहे जेका इंसान खे कामयाबी तरफ़ वठी वेंदी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जे मुतालिक पंज चार ॻाल्हियूं ईअं मुख़्तसर अल्फाज में हज़रत पीर साईं रोज़ेदनी रहमतुल्लाह अलैह जो ज़िक्र जे मुतालिक हिकु अधु नकुल अर्ज़ कंदुसि इन करे जो मोहब्बत वारी महफ़िल आहे ॻाल्हियूं बि मोहब्बत वारी हुजनि महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद जे लाइ उर्स मुबारक जे लाइ तव्हां असां वटि सवाल थींदा न तो बाबा तव्हां उर्स जो कयो था मीलाद कयो था इन जो किथे आहे ज़िक्र अल्लाह तबारक व तआला जे कुरान शरीफ खे पढ़ंदासीं न सॼो सोने हबीब जे आमद जी ज़िक्र सां भरियो पियो सॼो कुरान शरीफ मां जेकी आयत पढ़ी आहे उनजो मुख़्तसर तर्जुमो ॿुधायां अल्लाह से फरमायो कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलियफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमऊन अल्लाह ताला फरमायो सोना हबीब तू फरमाए अल्लाह जे फज़ल ऐं रहमत ते इन्हनि खे खुश थियण घुर्जे
अल्लाह जो फजल ऐं रहमत मजा मुराद सोन हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो कुरान शरीफ में अल्लाह से बी जाते फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सोन हबीब असां तोखे समूरन जहानन जे लाइ रहमत बनाए मोकिलियो। अल्लाह साईं सोने हबीब के तव्हां असां जे लाइ रहमत ऐं फजल बनाए मोकिलियो। भला जेकॾहिं मौलवी चए खणी इन में जा मुराद कुरान आहे साईं, इन में जा मुराद कुरान आहे साईं, फजल ऐं रहमत मां। भला पोइ उन खां पुछ इहो कुरान नाज़िल कंहिं ते थियो आहे? इहो बि त पुछजे न। कुरान उन रहमत वारे नबी ते त नाज़िल थियो आहे। उहो ई कुरान उहो ई नबी आहे न जंहिं जॾहिं अल्लाह से फरमायो फबिज़ालिका फलियफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। अल्लाह ताला फरमायो सोने हबीब जो जिक्र खैर कंदे उन जी खुशी मल्हाईंदे तव्हां जेको ख़र्च कयो था इहो उन खां भलो आहे जेको तव्हां गॾु कयो वेठा हो। हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। यजमऊन यानी गॾु कयल, खैरुन भलो, गॾु कयल करोड़े अरबे रुपया असां तव्हांजी पाकिस्तान जी बैंक में या कंहिं ॿिए दुनियादार वटि पिया आहिनि, पर जेको महबूब जी मीलाद ऐं महबूब जी आमद जी ख़ुशी में ख़र्च कजे थो उहो सभु खां भलो आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो मन अनफ़क़ दिरहमन अला क़िरात मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रफ़ीक़ी फिल जन्नह। जय महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मीलाद जी महफ़िल मुनक़िद करे हिकु दिरहम हिकु रुपयो ख़र्च कयो। महबूब जो यार गार फरमाए थो वो जन्नत में मूसां गॾु हूंदो। सैयदना हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो मन अज़्ज़म मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़द अहयाउल इस्लाम। सहाबन कयो कुरान शरीफ में ॿुधाइनि सोने हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सूमर जे ॾींहं जो रोज़ो रखंदा। साहबन पुछो या रसूलल्लाह सूमर जे ॾींहं जो रोज़ो छो था रखो? पाण फरमायो मां इन ॾींहं ते हिन जहान में आयो आहियां, मां उन ख़ुशी में रखां थो। जन सोने हबीब पंहिंजे आमद जी पाण ख़ुशी कई त असां उम्मती उन जी ख़ुशी कयो त अञा वधीक मज़ो आहे न। सैयदना हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो महबूब जे मीलाद जी रुगो जंहिं ताज़ीम कई अदब कयो उन ॼण इस्लाम के ज़िंदगी बख़्शे छॾी। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो मन अनफ़क़ दिरहमन अला क़िरात मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़कअन्नमा शहिद बदर व हुनैन। जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीलाद जी महफ़िल में दिरहम या रुपयो ख़र्च कयो अल्लाह ताला उनखे जंग बदर ऐं हुनैन में शरीक थियण जेतिरो सवाब अता फरमाईंदो। मुख़्तसिर ॿुधाईंदो हला जंग बदर में जेके महबूब जा परवाना साथी शरीक थिया अल्लाह ताला उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत जो ऐलान करे छॾियो। सैयदना उस्मान गनी फरमाए थो एतिरो तव्हांखे दर्जो मिलंदो इन मुंहिंजा मालूम थियो महबूब जे मीलाद मल्हाइण वारो बख़्शियल आहे। सैयदना हज़रत अली साईं फरमाए थो मन अनफ़क़ दिरहमन अला क़िरात मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अज़्ज़महू ला यख़रुजु मिन दुनिया इल्ला बिल ईमान व यदखुलूनल जन्नत बिग़ैर हिसाब। जंहिं सोने हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद जी महफ़िल मुनक़िद करे रुपयो दिरहम ख़र्च कयो ऐं उन जो अदब बि कयईं। हज़रत अली साईं फरमाए थो हिन जहान मां जॾहिं उन जो लाॾाणो थींदो त कलमे सां उहो हिन जहान मां मरंदो ऐं ॿियो कहिड़ो इनाम मिलंदुसि वयदखुलूनल जन्नत बिग़ैर हिसाब। जन्नत में बग़ैर हिसाब जे वेंदो। अल्लाह ताला तव्हां असांखे सोने हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मीलाद जी महफ़िल ॿुधण शरीक थियण ऐं उन जो अदब ऐं ताज़ीम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।